अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आओ यानी हसन अब्बासी है मां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि तालके उॿावड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे चांदो ऐं चकोर। हिकिड़ो बादशाह कंहिं ॻाल्हि तां पंहिंजे मुंशीअ ते नाराज़ थी पियो ऐं खेसि सज़ा तौरु 6 महीननि लाइ मुल्क निकालीअ जो हुकुम कयईं। मुंशी वीचारो हुकुम जो बंदो लाचार शहर छॾण जी तयारी करणु लॻो। संबत कंदे दिलि में ख़्यालु कयईं त परदेस जो मामिलो आहे, अलाए जे कहिड़ी हालति बणिजे, तंहिं करे को देसी माण्हू साण वठी वञा जो ॾुखीअ सुखीअ वेल में कमु अचे। उहो ख़्यालु करे सॼे शहर में पढ़ो ॾियारियईं त जेको माण्हू मूंसां गॾिजी फलाणे मुल्क हलंदो उनखे 6 महीननि जो पघार ऐं संदसि ॿारनि बचनि जो ख़र्चु अॻुवाट मिलंदो। मुंशीअ जे उन पढ़े ते को बि कोन आयो, छाकाणि त सफ़रु तमामु अणांगो। नेठि हिकिड़ो चालाक शख़्स वटि आयो ऐं चयईं त जेकॾहिं मुंहिंजो हिकिड़ो शर्त क़बूलु करीं त आउं तोसां गॾु हलण लाइ तयारु आहियां। मुंशीअ पुछियुसि त कहिड़ो शर्त आहे? उन शख़्स जवाबु ॾिनुसि त मुंहिंजो शर्त हीअ आहे त आउं वाट ते तोखां जेका ॻाल्हि पुछां उनजो सही जवाबु न ॾिनई त आउं मोटी ईंदुसि। मुंशी उहो शर्त क़बूलु कयो। ॿिए ॾींहुं ॿई ॼणा सामान सड़ो खणी सही संभरी सफ़र ते रवाना थिया। हलंदा हलंदा शाम धारे अची हिकिड़े शहर में पहुता। मुंशीअ उन शख़्स खे कुझु पैसा ॾेई चयो त शहर में वञी खाधे पीते जो कुझु सामान वठी अचु। मुंशीअ खां पैसा वठी उहो शख़्स बाज़ार में आयो ऐं खाधे पीते जो सामान वठी अची हिकिड़े चौक वटां लांघा उथियो। उते ॾिसे त हिकिड़ी सुहिणी औरत फाहीअ ते टंगी पई आहे। ॾाढो अजब लॻुसि। दिलि में ख़्यालु कयईं त अलाए जे कहिड़े सबब खां अहिड़ी सुहिणी ज़ाल खे फाहीअ ते चाढ़ियो अथनि। वरी उन ई बाबति माण्हुनि खां ख़बर अचार पुछणु लॻो पर कंहिं बि खेसि सऊं सुबुतो जवाबु न ॾिनो। आख़िर हिकिड़े पीर सन माण्हूअ ॿुधायुसि अदा असांखे ॿी त उन ई बाबति का बि सुध न आहे, बाक़ी एतिरी ॼाण ज़रूरु अथऊं त हिन पाण ई पाण खे फाही ॾिनी आहे। उहो ॿुधी चालाक शख़्स ॾाढो ख़ुशि थियो त उन जो मुंशीअ खां थो सबबु पुछां, उहो ॿुधाए कोन सघंदो ऐं आउं मोटी घर हलियो वेंदुसि। सो तकिड़ो मुंशीअ वटि आयो ऐं अची चयाईंसि त मुंशी साहिबु फलाणे चौक ते हिकिड़ी औरत फाहीअ ते टंगी पई आहे, माण्हू चवनि था त पंहिंजो पाण खे पाण ई मारियो अथसि, ॿुधाए त हिन कहिड़े सबब खां ईअं कयो आहे। मुंहिंजी जवाबु ॾिनुसि मियां उन जी मूंखे कहिड़ी सुध, वञी शहर वारनि खां पुछ। हिन चालाक शख़्स खे त उहा ई ॻाल्हि खपंदी हुई। सो चयाईंसि त चङो जेकॾहिं नथो ॿुधाए सघीं त पोइ पंहिंजी अलाह आई अथई। ईअं चई हमरा पंहिंजा टपड़ टाड़ी खणी हलणु लॻो। उते मुंशी ॾाढो हैरान थियो त हाणे हमरा थो हथनि मां वञे। सो चयाईंसि त यार बसि एतिरे चर्चे में कावड़जी पए, वेह त तोखे उन जो सबबु सुणायां। उहो ॿुधी उहो शख़्स संदसि भरिसां अची वेठो ऐं मुंशीअ खेसि ॻाल्हि ॿुधाइणु लॻो त कुझु ॾींहं अॻे हिन शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। खेसि 2 ज़ालूं हुयूं, वॾीअ खे बेदिली ऐं नंढीअ खे दिलवारी करे सॾींदो हो। दिलवारी ज़ाल सां कुर्ब बि ॾाढो होसि ऐं उहा संदसि ख़िदमत चाकरी बि घणी कंदी हुई, बाक़ी वॾी ज़ाल सां भिन कान पवंदी हुअसि, छाकाणि त सौदागर जो ख़्यालु हो त उहा ॿाहिरि पेरी आहे। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो सौदागर खे भाग अची पुठि ॾिनी। समूरो माल असबाब कर्ज़ में खजी वियुसि, बाक़ी जेकी ज़ेवर वग़ैरह बचियसि से मेड़े चूंडे चोर खणी वियसि ऐं हीअ वञी तरे भर थियो। हालति अहिड़ी अची बणी जो घर वारा फाका कढणु लॻा। तॾहिं सौदागर ख़्यालु कयो त ॿिन्ही ज़ालुनि खे संदनि माइटनि में छॾे अचां, आउं पियो बुखुनि सां मुंहुं ॾींदुसि। जॾहिं ज़ालुनि सां उहा ॻाल्हि कयईं तॾहिं बेदिली ज़ाल त ॾाढी ख़ुशि थी, बाक़ी दिलवारी ज़ाल खे ॾाढो ॾुखु थियो ऐं चयाईंसि त असीं रुॻो तोसां सुखनि में साथी कोन आहियूं, ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़री वेंदा, नेठि मालिक बाज कंदो। पर सौदागर ज़िद ॿधी बीठो त न हलो त तव्हांखे माइटनि में छॾे अचां। नेठि 2 ज़ालूं तयारु थियूं ऐं हिननि खे वठी पंहिंजे पंहिंजे घर छॾे मोटी आयो। कनि ॾींहंनि खां पोइ सौदागर ख़्यालु कयो त वञी ज़ालुनि जी ख़बर अचारे लही अचां त सत में आहिनि या न। उहो पचाए फ़क़ीराणा कपिड़ा पाए बदन ते भभूत मले फ़क़ीर बणिजी सदाऊं हणंदो अची बेदिली ज़ाल जे घर वटि पहुतो।
ऐं ख़ैरात लाइ सदा आहीं। थोरीअ देरि खां पोइ अंदरां ई अंदरां जवाबु मिलियुसि त फ़क़ीर ॿियनि दरनि तां थी अचु, जेसीं ताईं मुंहिंजी धीअ वेंझी वठे त पोइ तोखे ख़ैरात ॾियां। सौदागर कुझु देरि लाइ पासो वठी वञी वेही रहियो। थोरीअ वेरम खां पोइ वरी अची सेन आयाईं, जंहिं ते संदसि ससु ख़ैरात खणी आई ऐं अची खेसि ॾिनई। हिनखे त पंहिंजी ज़ाल जी ख़बर चार वठणी हुई, सो ससु खे चयईं त माई वॾी, फ़क़ीर खे चई न पर गुज़ारण लाइ का जाइ खपे, धणी तुंहिंजूं मुरादूं पूरियूं कंदो। जेकॾहिं मूंखे राति रहण लाइ ॾींदीअ त ॾाढियूं दुआऊं कंदोसि। संदसि ज़ाल बि उन महिल अची दर वटि बीठी हुई, तंहिं संदसि आवाज़ु सुञातो। वरी बि पक करण लाइ दर जे ॿेकड़ में बीह ॾिठाई, सो पक थियसि त उहो मुंहिंजो मुड़ुसु सौदागर ई आहे। सो माउ खे ॻुझो इशारो कयईं त हिनखे भली राति हिते तरसाए। ससुणसि यकदमि खेसि हिकिड़े पासाई कोठीअ में अची रहायो। सौदागर बि दिलि में ॾाढो ख़ुशि थियो त इजो थी ख़बर पवे त सॼी राति गुज़री वेई, हिन पंहिंजे ज़ाल जो आवाज़ु त ठहियो पर पाछो बि कोन ॾिठो। इहो ॾिसी सौदागर वधीक ख़ुशि थियो त हीअ सत में आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो सौदागर खां मोकिलाए दिलि वारी ज़ाल जे माइटाणे घर ॾांहुं रवानो थियो। उते बि अची हिन सदा हईं त अंदरां जवाबु मिलियुसि त फ़क़ीर थोरो तरस, मुंहिंजी धीअ तलाव ते विञण वई आहे, उहा अची तोखे ख़ैरात ॾींदी। उहो ॿुधी सौदागर खे ॾाढो अजब लॻो त जंहिंखे आउं चङी सम्झंदो हुउसि सा त हिन ॿाहिरि पेरीअ खां बि वियल निकिती, जो तलाव ते आम जे आॾो वेझण वई आहे। वरी ख़्यालु कयईं त हली तलाव तां ॾिसी अचां त कीअं पई वेंझे। सो उते अची ॾिसे त संदसि दिलि वारी ज़ाल वेंझो सेंझो दिलो पाणीअ जो कच्छ ते खयों लुॾंदी लमंदी पई अचे। साणसि ॿ ॾोटा जवान खिल भोग कंदा पिया अचनि। सौदागर उहो ॾिसी दिलि ई दिलि में सड़ी पची वियो, पर करे सो करे छा। जॾहिं हिन जी ज़ाल वेझी आई तॾहिं वधी चयाईंसि त धणीअ जे नाले ख़ैरात मिले त फ़क़ीर दुआऊं करे। माईअ चयसि त मुआ अहिड़ा तेड़ा रस्ते ते आयो आहीं ख़ैरात वठणु, हिते तोखे छा ॾियां। सौदागर चयसि जेकी ॿियनि खे थी ॾीं। माई कावड़ में तपी बाहि थी वई ऐं हिकिड़े जवान खां लकुड़ खसे संदसि पुठीअ ते 5-7 वाहे कढियाईं। सौदागर वीचारो लकुड़ खाई दिलि में जक खाईंदो घर मोटी आयो। सुबुह जो सौदागर ख़्यालु कयो त हली के काठियूं करियां जेके विकिणी गुज़र सफ़र करियां। सो कुहाड़ी खणी झंग में वियो। हिकिड़े वण ते चढ़ी ॾिसे त मथे डार जे पननि में का वॾी हड़ लिकी पई आहे। यकदमि उहा लाहे हेठि आयो, जा खोले ॾिसे त संदसि चोरी थियल सामान ऐं ॿियो केतिरो ई सोन में पियो हुयो। उहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं धणीअ जो शुकरानो मञाई। आख़िर अहिड़ीअ तरह हिन जी वियल मिल्कियत वापसि मिली। पोइ त रंग लॻी विया ऐं सौदागर अॻे खां बि अॻिरो थी वियो। कमकार संभाले सौदागर पंहिंजूं घर वारियूं घुराए वरितियूं ऐं वरी ठाठ सां रहणु लॻो। एतिरो थियो जो दिलि वारी ज़ाल सां हाणे पूरो मुंहुं ॾेई ॻाल्हाईंदो बि कोन हो, पर बेदिलीअ सां ॾाढियूं रिहाणियूं पियो कंदो हो। दिलि वारी ज़ाल हैरान हुई त अॻे मूंखां सवाइ सौदागर खे मानी बि कान वणंदी हुई, पर हाणे मूंखां अलाए जे कहिड़ो ॾोह थियो आहे जो ईअं अदुली छॾियो अथसि। नेठि ककी थी पहाज खे चयईं त अदी आख़िर मामिलो कहिड़ो आहे जो अॻे सौदागर तुंहिंजे हथ जो पाणी बि कीन पीअंदो हो ऐं मूंसां ॾाढो कुर्ब पियो कंदो, पर हाणे ॻाल्हि ई उबती थी वई आहे जो हाणे मूं ॾांहुं निहारे बि नथो। पहाज चयसि अदी आउं पाण हैरान आहियां त आख़िर ईअं छो थियो आहे। तंहिं ते हिन चयसि अदी तूं मूंसां उहा महिरबानी कर जो राति जो खांसि उन ई ॻाल्हि जो मंझि कढिजे। पहाज जवाबु ॾिनुसि अदी आउं राति जो हिन खां पुछंदसि त सही, पर तूं बि खट हेठां अची लिकी वेझ ऐं सॼो किसो पंहिंजे कननि सां ॿुधजांइ। राति थी दिलि वारी ज़ाल टिजंदे टिजंदे अची सौदागर जी खट हेठां सुती। मथे सौदागर बेदिलीअ ज़ाल सां बि ॻाल्हियूं कयूं। आख़िर हेॾां होॾां जे ॻाल्हियुनि खां पोइ सौदागर खां हिन जी बेदिली ज़ाल पुछियो त भलो थी ॻाल्हि त ॿुधाए, अॻे त तुंहिंजी मूंसां पवंदी ई कान हुई ऐं हाणे ॾाढो कुर्ब थो वञी, तंहिंजो सबबु कहिड़ो आहे। सौदागर पहिरियां ई त ॻाल्हि ॿुधाइण खां इनकार कयो, पर पोइ पंहिंजे फ़क़ीर थियण वारी सॼी हक़ीक़त करे ॿुधायईंसि ऐं उहा बि ॻाल्हि कयईंसि त दिलि वारीअ ज़ाल मूंखे पुठनि ते अहिड़ा लकुड़ वॼाया हुआ जो सॼो बुत ॾना थी पियो हो।
दिलि वारी ज़ाल जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं माठ अची वियसि। दिलि में चयईं त ॻोठ जे 2 भाइरनि सां तलाउ तां गॾिजी अचण में कहिड़ो ॾोह थियो, पर पक थियसि त हाणे ही शक खाधल मर्द न मञींदो ऐं न मुंहुं लाहींदो। सो ख़्यालु कयईं त उन जे जीअण मां कहिड़ो फ़ाइदो। तंहिं करे सुबुह जो उथी रसो खणी वञी फाही खाधाई ऐं अञा ताईं उते टंगी पई आहे। बराबरि शहर जे कंहिं ॿिए माण्हूअ खे उन जे किसे जी ख़बर कान्हे त हिन फाही छो खाधी। मुंशीअ ॻाल्हि पूरी कई ऐं नौकर खे बि पक थी त लाशक उन जे सबबु हिन माई फाही खाधी हूंदी। सो माठड़ी करे मानी टिकी पचाए मुंशीअ खे ॾेई वञी सुम्ही पियो। सुबुह जो वरी अॻिते रवाना थिया। हलंदे हलंदे सिजल ते मन हिकिड़े ॿिए शहर में अची पहुता। मुंशीअ वरी बि नौकर खे सीधो सामान आणण लाइ बाज़ार ॾांहुं मोकिलियो। नौकर बाज़ार में वञी ॾिसे त शहर जे दरवाज़े ते लिखियो पियो आहे त जहिड़ी प्रीत चकोर जी चांदो छा ॼाणे, असां पंहिंजी पूरी कई उन जी उहो ॼाणे। नौकर शहर जे माण्हुनि खां उन बाबति पुछियो त उन जो मतिलबु छा आहे, पर कंहिं बि हिन खे उन जो मतिलबु न ॿुधायो। सभु कंहिं चयो त असीं ईअं ई ॾिसंदा अचूं त शहर जे दरवाज़े ते इहो बेत ईअं लिखियलु आहे। नौकर दिलि में वीचार कयो त उहा ॻाल्हि वञी तो मुंशीअ खां पुछां, न ॻाल्हि सम्झ में ईंदसि ऐं न ॿुधाईंदो, पाण ई मुंहिंजी जिंदु छॾींदो। उहो ख़्यालु करे सामान वठी अची मुंशीअ खे चयईं त खाधो पोइ तयारु कबो, पहिरीं उहो ॿुधाए त शहर जे दरवाज़े ते जेको बेत लिखियलु आहे सो छो लिखियो अथनि ऐं उन जो मतिलबु छा आहे। मुंशी सम्झो वेठो त जे हिन खे ॻाल्हि न ॿुधाईंदुसि त हीउ हलियो वेंदो। तंहिं करे चयईं त उहा ॻाल्हि त तमामु सवली आहे, तोखे अलाए छो शहर जा माण्हू नथा ॿुधाइनि। ॿुध, आउं तोखे ॿुधायां। कंहिं ज़माने में हिन शहर में चांदो नाले चोर रहंदो हो। खेसि सभिनी जानवरनि ऐं पखियुनि जूं ॿोलियूं ईंदियूं हुयूं। संदसि नालो बि मुल्का मुल्क मशहूरु हो, छो त का बि अहिड़ी बादशाही कान हुई जितां हिन चोरी न कई हुजे। उन ई ज़माने में चकोर नाले बादशाह कंहिं ॿिए मुल्क ते हुकूमत कंदो हो। संदसि बहादुरी ऐं सियाणप जी हाक बि मुल्का मुल्क हुई। संदसि राज मां को चोर कॾहिं बि चोरी करे सही सलामत मोटी न वियो। वॾा वॾा चोर बि उन ई पासे वञण खां कन हणंदा हुआ, पर चांदे जहिड़ो चोर बि उन ई पासे वञण जो सत कोन सारींदो हो। हिकिड़े ॾींहुं को वापारी गॾ ते सौदो रखी चकोर जे शहर ॾांहुं पियो वियो त वाट ते हिकिड़ो माण्हू मिलियुसि। सलाम कलाम खां पोइ वापारी आयल माण्हूअ खे ॿुधायो त चकोर जी बादशाहीअ ॾांहुं पियो वञा। ॿिए माण्हूअ चयसि दादा मुंहिंजो घस बि उहो ई आहे। ॿई गॾिजी था हलूं। हलंदे हलंदे वापारीअ उन शख़्स खां संदसि नालो पुछियो, जंहिं ते हिन ॿुधायुसि त मुंहिंजो नालो चांदो आहे ऐं अॼु चकोर जे बादशाहीअ में चोरी करणु पियो वञा, पर तूं रुगो एतिरो कजांइ जो मुंहिंजे अचण जी ख़बर कंहिंखे न ॿुधाइजांइ। वापारीअ जो चांदे जो नालो ॿुधो सो अची सिर सां लॻसि। चए साईं मूंखे अमान ॾे त आउं कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। ख़ैर थोरो ई अॻिते हलिया त हिकिड़े पासे खां तितर तंवारियो। उहो ॿुधी चांदो यकदमि बीही रहियो ऐं थोरी देरि खां पोइ चयईं त ॿेली तितर ही संगती आहे। वापारी उहा ॻाल्हि ॿुधी वाइड़ो थी वियो। खांसि उन जो मतिलबु पुछणु लॻो। चांदे ॿुधायसि त मूंखे इहो तितिर चए थो त चांदा वापारीअ वटि 100 रुपया चेल में ॿधा पिया आहिनि। बेवकूफ़, थपड़ हणी खसे नथो वठीसि। तंहिं ते मूं जवाबु ॾिनोमांसि त संगती आहे। उते वापारीअ खे पक थी त ही को सोणी आहे, तंहिं करे बढी खोले खणी खुर्ज़ीन में विधाई। कुझु अॻु भरो विया त वरी हिकिड़े गिदड़ उनायो। चांदो बीही रहियो ऐं गिदड़ जी उनाए ॿुधी चयईं त नियत अथसि पर वरी बि दोस्त आहे। वापारी वरी पुछियुसि त चांदा उहो छा पियो चईं। तंहिं ते हिन खेसि ॿुधायो त गिदड़ चए थो त वापारी पाण बेईमान थी खुर्ज़ीन में बढी रखी आहे, खेसि छो नथो वठीसि, पर तोखे संगती कोठियो अथमि तंहिं करे तोखे फुरण मुंहिंजो शान न आहे। उहो ॿुधी वापारी ॾाढो फिको थियो। ख़ैर अहिड़ीअ तरह अची चकोर जे शहर में पहुता। मोकिलाइण वक़्तु चांदे वापारीअ खे चयो त आउं शहर खां ॿाहिरि थो तरसां, पर ख़बरदार जे कंहिंसां बि मुंहिंजी ॻाल्हि कई अथई। वापारीअ हिन सां अंजाम कयो त आउं कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि, पर वापारीअ शहर में घिरण शर्त अची होका ॾियणु शुरू कया त चांदो चोर हिते अची वियो आहे ऐं राति जो ज़रूरु शहर में ईंदो।
उहो ॿुधी माण्हुनि खे अची सिर सां लॻी। सो साणसि गॾिजी वञी चकोर बादशाह सां हक़ीक़त कयऊं। बादशाह ॻाल्हि ॿुधी चयो त बसि ॻाल्हि बि एतिरी, अॼु चांदे पई असां पई, राति थिए त ख़बर पवे को बि माण्हू हिरास में न अचे ऐं न वरी कंहिं शइ ते पहरो बि ॾिए। जेकॾहिं कंहिंजी चोरी थी त उहा शाही ख़ज़ाने मां पूरी करे ॾिनी वेंदी। उहा ॻाल्हि ॿुधी सभु को बेवणो थी सुम्ही रहियो। संजो टरियो त बादशाह बि चमड़ा पोश करे तरार हथ में खणी बाज़ार घुमणु लॻो। कुझु वक़्त खां पोइ ॾिठाई त को माण्हू हिन ॾांहुं पियो अचे। हिन सम्झो त उहो चांदो आहे, पर वरी बि पक करण लाइ वधी वञी सलाम करे खां ख़बर अचार पुछियईं। पर चांदे चयसि त पहिरीं तूं पंहिंजूं ख़बरूं ॿुधाए। जंहिं ते बादशाह चयसि त आउं चोर आहियां ऐं शिकार जी ॻोल्हा में त आयो आहियां। पोइ चांदे बि ॿुधायसि त यार आहियूं ॿई हिकिड़ी ॿेड़ीअ जा सुवार। हाणे जेकॾहिं तुंहिंजी का जॻह ताड़ियल हुजे त हलूं। तंहिं ते बादशाह चयसि त छो न, हल त आउं तोखे जाइ ॾेखारियां। बादशाह वठी वञी हिकिड़े शाहूकार जी जाइ वटि बीहारियुसि। पोइ ॿिन्ही ॼणनि गॾिजी खाट रहियूं। खाट हणण खां पोइ चांदे बादशाह खे चयो, यार तूं ॿाहिरि ख़बर अचार लहण लाइ बीह, आउं थो अंदरि वञा। बादशाह संदसि उहा मञी। चांदो जॾहिं अंदरि घिड़ियो त ॾिठाई त शाहूकार बंदियूं वेठो फोले ऐं ज़ाल पई चयसि त अधु राति जी थी आहे, मानी ठरी वई अथई, हाणे लेखे खे खणी छॾ। ऐं सेठ जवाबु पियो ॾिएसि त कसीरे जो भोलो आहे, जेसीं उहो पूरो न थींदो तेसीं मानी न खाईंदुसि। उहा ॻाल्हि ॿुधी चांदे पोयां पेर कया ऐं हथे ठलो ॿाहिरि निकिरी आयो। खेसि हथे ठलो ईंदो ॾिसी बादशाह पुछुसि त छो यार हथे ठलो पियो अची? तॾहिं चांदे ॿुधायोसि दादा, जंहिंखे हिकिड़े कसीरे जे करे मानी नथी वणे सो दौलत जे वञण जे करे उफट मरी वेंदो या ई फाटी पवंदुसि। तंहिं करे उन्हीअ खे छॾ, को ॿियो घर हली ॾेखार। बादशाह चयसि त चङो, हल घर ॾेखारण मुंहिंजो कमु, माल खणणु तुंहिंजो कमु। उहा सिटल करे बादशाह हिन खे वठी हिकिड़े ॿीअ जाइ ते आयो। उते बि साॻीअ तरह सां गॾिजी खाट हयाऊं ऐं चांदो अंदरि वियो। कुझु देरि खां पोइ चांदे केतिरी सारी दौलत खणी अची बादशाह जे आॾो रखी ऐं चयईंसि त यार हिसाब पोइ कंदासीं, मूंखे लॻी अथई बुख, बीह त पहिरीं उन जो को बिलो करियां, ॾिसां मतां अंदरां खाइण लाइ कुझु मिली वञे। ईअं चई वरी अंदरि वियो ऐं थोरी देरि ॻोल्हा करण ते हिकिड़ो गिह जो थांव मिली वियुसि। उहो खणी सोगो कयईं, वरी खंडु ॻोल्हण लॻो। हिकिड़ी माटीअ में अछी शइ ॾिसी उन मां चपटी भरे चखियाईं, मॼाणो को लूणु हो। पोइ यकदमि ॿाहिरि निकिरी आयो ऐं सभु मिल्कियत खणी वरी वञी अंदरि रखी आयो। चकोर ॾाढो हैरान थियो ऐं खां सो उन जो सबबु पुछाईं। जंहिं ते चांदे जवाबु ॾिनुसि, यार आउं उन घर जो निमक खाई चुको आहियां, तंहिं करे निमक हरामी न कबी। चकोर उहा ॻाल्हि ॿुधी तपरस में पइजी वियो। तॾहिं चांदे चयसि त यार हाणे तूं बादशाह जो महलात हली ॾेखार, ॿियनि जी कहिड़ी चोरी कबी। उन ते चकोर चयसि यार बादशाह जे महलात मां चोरी करणु को सवलो कमु न आहे, उन जी ॻाल्हि खे खणी छॾ। पर चांदे चयसि त आउं हाणे जे चोरी कंदुसि त बादशाह जी, मूंखे रुॻो महलात जो ॾसु ॾे, पोइ वेठो रंग ॾिस। संदसि अहिड़ो ज़िद ॾिसी बादशाह चयसि त चङो, जे तूं हरू भरू ईअं कंदे त हिकिड़ो ॾसु थो ॾियईं, जे ईअं कंदे त घणो ई माल हथ अची वेंदो। उहो ई त बादशाह जे सुम्हण वारे पलंग जे पावनि हेठां सोन जूं सिरूं ॾिनल आहिनि, उहे वञी कढी अचु। चांदे चयसि यार उन खां वधीक कहिड़ी चङी ॻाल्हि थी, हल त हलूं। 2-3 फेरा करे ॿई ॼणा अची बादशाह जे महलात वटि पहुता। पोइ चकोर खेसि वठी वञी संदसि सुम्हण वारे कमरे में पहुचायो। उते ॾिसे त 2 कुता बादशाह जे पलंग जे पावनि सां ॿधा बीठा आहिनि। ओपिटो माण्हूअ खे ईंदो ॾिसी हिकिड़े कुते भौंकी ॿिए कुते खे चयो त ख़बरदार, चांदो चोर पियो अचे, मतां सोनियूं सिरूं न कढी वञे। तॾहिं ॿिए कुते जवाबु ॾिनुसि त अंधा चुप करे पियो रहो, मालिक पाण वठियो थो अचेसि। कुतनि जी उहा ॻाल्हि ॿुधी चांदे पुठ ते मोटंदे बादशाह खे चयो त तूं बादशाह थी करे मूंसां ठगी थो करीं। बादशाह खणी चांदे जे ॿांह में हथु विधो ऐं चयाईंसि त यार तूं अॼु खां पोइ मुंहिंजो भाउ आहीं,
तो जहिड़े सचे दोस्त जी मूंखे ज़रूरत आहे। पोइ ॿई सदाईं जे लाइ हिक ॿिए जा यार थी विया। हाणे चांदे बि चोरियूं करणु छॾे ॾिनियूं। हर वक़्तु ॿई ॼणा गॾु तख़्त ते वेहंदा हुआ ऐं खाइण पीअण बि गॾु हुअनि। हिकिड़े ॾींहुं चांदो पंहिंजी जाइ में वेठो हो त ओचितो संदसि कननि ते पाणीअ जे किरण जो आवाज़ु थियो। मथे अखि खणी निहारे त हिकिड़ी ख़ूबसूरत औरत दरीअ मां ॾिसण में आयसि, जंहिं बीठे तड़ु कयो। चांदो ॾिसण सां उन ते आशिक़ थी पियो। जॾहिं मानी खणी आई तॾहिं उनखे चयईं, ऐं मानी तॾहिं खाईंदुसि जॾहिं हिन महलात में रहंदड़ औरत जंहिं थोरो अॻु तड़पे कयो सा वठी ईंदीअ। उहो ॿुधी मानीअ खे अहिड़ी कावड़ आई जो कुछण पुछण खां सवाइ मानी मोटाए वञी चकोर जे अॻियां उछलायईं। चकोर हैरान थी वियो ऐं बानीअ खां पुछियईं त ख़ैर त आहे। बानीअ समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि। मॼाण उहा सुहिणी औरत जंहिंखे चांदे विंझंदे ॾिठो हो सा चकोर जी सॻी भेण हुई। पंहिंजी भेण बाबति उहा ॻाल्हि ॿुधी चकोर वीचार में पइजी वियो। नेठि घणे आचार वीचार खां पोइ उथियो ऐं सिधो पंहिंजी भेण वटि आयो ऐं खेसि ॿुधायईं त तोखे तड़ कंदे चांदे ॾिठो आहे। हाणे यकदमि अछा कपिड़ा पाए मानी खणी वञीसि ऐं जेसीं ताईं मानी न खाए तूं उते ई वेठी रहिजांइ। चकोर जी भेण लाचार थी भाउ जे चवण मूजिबि मानी खणी चांदे वटि वेई। चांदो शहज़ादीअ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त तूं बि मूंसां गॾिजी मानी खा। पर चकोर जी भेण चयसि त आउं मानी खाई आई आहियां। चांदे खे हुन ते एतबार कोन आयो, सो चयईंसि त जेकॾहिं तूं मानी न खाईंदीअ त आउं बि मानी कोन खाईंदुसि। चकोर जी भेण जे वाता निकिरी वियो त मूंखे चकोर भाउ जो कसम ऐं हाणे मानी खाई पई अचां। चांदे जॾहिं ॿुधो त हीअ चकोर जी भेण आहे तॾहिं वञी चौताक किरियो। बसि साव न तो ॾिठो न मूं ॾिठो। चकोर खे जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं यकदमि डोड़ी आयो ऐं अची चांदे खे खणी खट ते सुम्हारियईं ऐं हिकिड़ो काग़ज़ घुराए उन ते लिखियईं त जहिड़ी प्रीत चकोर जी चांदो छा ॼाणे, असां पंहिंजी पूरी कई उन जी उहो ॼाणे। उन जे लिखण खां पोइ चकोर बि वञी धरतीअ ते किरियो ऐं दमु निकिरी वियुसि। चकोर जी भेण अहिड़ा कूंदर हीअं किरंदा ॾिठा तॾहिं उहा बि हिननि जे पेरनि ते किरी पई ऐं दमु ॾिनई। शहर जे माण्हुनि टिनी ॼणनि खे वञी दफ़नायो ऐं हिकिड़े पथर ते उहो काग़ज़ वारो बैत लिखी शहर जे दरवाज़े ते हणाए छॾियो। नौकर उहो किसो ॿुधी चुप थी वियो ऐं वरी कॾहिं बि मुंशीअ सां अहिड़ी अरडाई कान कयईं।